हेलो अस्सलाम वालेकुम। ओनली सिंध टीवी में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं बेल जे निशान ते क्लिक कयो जीअं जल्दी तव्हां वीडियो पहुची सघनि ऐं वीडियो खे लाज़मी लाइक कयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। जी हाँ दोस्तों, आऊं तव्हांजो पंहिंजो दोस्त अमीन जान। ऐं अॼु जेको टॉपिक आहे, तव्हां पंहिंजे चैनल खे कीअं मोनिटाइज़ कंदो। यूट्यूब चैनल ते अगरि कमु करणु चाहियो था, तव्हां वीडियो अपलोड कयो था ऐं मोनिटाइज़न तव्हांखे ख़बर न आहे ऐं जे पॉलिसी जो ख़बर न आहे, हिन वीडियो में तव्हांखे मुकमल ॿुधाईंदुसि। वीडियो आख़िर ताईं ॾिसिजो। जीअं अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त सब्सक्राइब कयो। मुंहिंजो नओं चैनल आहे ऐं A4 चैनल जंहिंमें उर्दू लैंग्वेज में मां वीडियो अपलोड कंदो आहियां। हिते इंशाअल्लाह सभु मां सिंधी अपलोड कंदुसि। तव्हां सिंधी भाइरनि लाइ यूट्यूब जे बारे में या ॿियनि टॉपिकनि जे इंटरनेट जे बारे में कीअं अर्निंग कबो आहे, इंटरनेट ते कीअं पैसा कमाइबा आहिनि, इंशाअल्लाह हिन पंहिंजे यूट्यूब चैनल ते अहिड़ा वीडियो आणींदुसि। या शुरू कयूं था। अॼु जो टॉपिक आहे त अगरि तव्हां पंहिंजे यूट्यूब खे मोनिटाइज़न कयो था, कीअं कबो। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगरि तव्हांजो अकाउंट ठहियलु आहे यूट्यूब में ऐं तव्हां वीडियो अपलोड कयो था, अञा तव्हां चैनल न आहे ठाहियो, त हिकिड़ो मुंहिंजो वीडियो हिन चैनल ते रखियलु आहे सिंधीअ में, उहो बि आहे ऐं बिल्कुलु ऐं हिनमें डिटेल सां ॿुधायां त मुंहिंजो नालो कीअं नओं रखिबो आहे ऐं की तव्हां इन ते कीअं वीडियो रखिबा आहिनि, पूरो ॿुधायो अथमि। जीअं दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अगरि तव्हां मोनिटाइज़न करणु चाहियो था, तव्हांखे पहिरियां वञिणो आहे गूगल में। त उते मथां लिखंदव त यूट्यूब मोनिटाइज़न। पहिरियों जेका ईंदो वेबसाइट त अकाउंट मोनिटाइज़न यूट्यूब लिखियलु आहे। तव्हांजे स्क्रीन जे साम्हूं इहो ई हूंदो। तव्हां हिनखे यानी क्लिक कंदो, ओके कंदो, कुझु हिन तरीक़े सां तव्हांजे साम्हूं हिकु पेज खुली ईंदो। असां हिनखे ज़ूम कंदासीं, हिन में छा छा लिखियलु आहे, किथे तव्हांखे पहिरियां क्लिक करिणो आहे। तव्हांखे ॿुधायां, तव्हां चैनल जे मथां क्लिक कंदव त कुझु हिन तरीक़े सां बिल्कुलु तव्हांजे साम्हूं आहे ऐं इनशाला तव्हांखे पूरो मां तरीक़ो ॿुधाईंदुसि। इहे तव्हांजे साम्हूं ओनली सिंध टीवी मुंहिंजो इहा नओं चैनल आहे यूट्यूब ते, त तव्हांजे बिल्कुलु साम्हूं आहे। तव्हांखे पहिरियां चैनल अगरि ठाहियो, वीडियो अपलोड खां पहिरियां तव्हांखे यानी वेरीफाई लाज़िम करिणो आहे। तव्हांखे त मोबाइल नंबर ॾियणो आहे। अगरि तव्हांखे वेरीफाई जो ख़बर बि न आहे, तव्हां कमेंट में पुछा करे सघो था। इंशाअल्लाह उन ते बि वीडियो ठाहींदुसि या तव्हांखे कमेंट जे ज़रिए या मुंहिंजो व्हाट्सअप नंबर बि ॾिनल आहे, उन व्हाट्सअप ते बि तव्हांखे सम्झाईंदुसि। जीअं त हितां वेरीफाई खां पोइ तव्हां थोरा हेठि थींदव त इहे साम्हूं तव्हांजे मोनिटाइज़ लिखियलु आहे। जी हाँ दोस्तों, हिकु ॻाल्हि लाज़िम तव्हां ज़हन में रखो। अगरि तव्हांजे चैनल ते तव्हां पाण अंदाज़ो हणी था सघो, यानी जेको यूट्यूब स्टूडियो आहे, उतां पूरो ख़बर पइजी थो वञे मुंहिंजा केतिरा सब्सक्राइबर थिया आहिनि ऐं के चवां केतिरा वॉच टाइम मुंहिंजे वीडियो ते आया आहिनि। त उनखां पोइ मोनिटाइज़न कयो। जीअं रिन्यू में एतिरा ॾींहं न रखंदो आहे। काफ़ी दोस्त आहिनि जेके 10 सब्सक्राइबर हूंदा आहिनि या 100 हूंदा आहिनि या कुझु कलाक हिननि जो चैनल हलंदो आहे, तकड़ में जेके मोनिटाइज़न करे छॾींदा आहिनि, पोइ रिन्यू में हिननि जो जॾहिं कलाक त पूरा थी वेंदा आहिनि। उन्हनि जा जेके कलाक त पूरा थी वेंदा आहिनि, पर मोनिटाइज़न यानी ऑन न थींदो आहे, रिन्यू में रहिजी वेंदो आहे। उन्हनि भाइरनि लाइ दरख़्वास्त आहे त तव्हां पंहिंजो वॉच टाइम पूरो कयो ऐं सब्सक्राइबर 1000 पूरा कयो, 1000 खां मथे हुजनि, जंहिं वॉच टाइम पूरा तव्हां थिए, इन खां पोइ तव्हां मोनिटाइज़न थियो त रिन्यू में जल्दी अची वञे। ॿी ॻाल्हि, अगरि हिन जी पॉलिसी अगरि तव्हांखे ख़बर न आहे त तव्हांखे ॿुधाईंदो न। अगरि तव्हांखे कोशिशि कयो, तव्हांखे का बि टैलेंट आहे पंहिंजो, को बि तव्हांखे पंहिंजो टैलेंट आहे, उहा ज़ाहिर कयो। पंहिंजे वॉइस में वीडियो ठाहियो, 2-3 मिंट जा, 4 मिंट जा, इंशाअल्लाह तव्हांजा वीडियो हली वेंदा यूट्यूब ते। ऐं ॿी ॻाल्हि, जेके दोस्त स्टेटस ठाहिनि था, सुठी ॻाल्हि आहे स्टेटस ठाहिणु, पर मां चवां थो त स्टेटस जेके ठाहिनि था उन्हनि जा तक़रीबन 100 में 5% या 10% मोनिटाइज़न थियनि था, न त नथा थियनि। यूट्यूब खे पंहिंजे यानी जेका शख़्स चैनल ठाहियो, उनजो वॉइस पंहिंजो खपे।
पोइ 2 मिंट जो ठाहियो 3 मिंट जो कहिड़े बि टॉपिक ते ठाहियो इनशाला तव्हांजो चैनल मोनिटाइज़न थींदो, तव्हां सुठा पैसा कमाए सघो था घर वेठे। ऐं हीअ मुंहिंजो चैनल नओं आहे, तव्हांखे मोनिटाइज़न करे नथो ॾियां। अगरि तव्हांखे 1000 सब्सक्राइब पूरा आहिनि तव्हां हितां मोनिटाइज़न कंदव इनशाला तव्हांजो मोनिटाइज़न त ऑन बि थी सघे थो ऐं की तव्हांखे इन खां पोइ तव्हांखे ॿुधाए बि सघे थो तव्हांखे घणा बाक़ी हे सब्सक्राइब खपनि था, घणा कलाक खपनि था, तव्हांखे पूरा डेटा ॿुधाईंदो। अगरि तव्हांखे अञा वधीक मालूमात खपे तव्हां कमेंट पुछा करे सघो था ऐं यूट्यूब जे बारे में ऐं मुंहिंजे व्हाट्सएप ते मैसेज करे सघो था। इनशाला मां हिन चैनल ते अहिड़ा ई वीडियो आणींदुसि तव्हांजे लाइ। मूंखे ॾियो इजाज़त, नेक्स्ट वीडियो ताईं अल्लाह हाफ़िज़, GSM।